वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त थर जो कोयलो मुल्की मईशत में इनकलाब आणे रहियो आहे। हिन कोयले खे समूरी दुनिया में मुतारफ़ कराईंदासीं। थर जो रेगिस्तानी इलाइक़ो तेज़ीअ सां तरक़ी करे रहियो आहे। थर तरक़ी कंदो त पाकिस्तान तरक़ी कंदो। वज़ीर आज़म थरकोल ब्लॉक 2 ऐं थरकोल माइंस फोर्स 2 जे इफ़्तिताही तक़रीब में ख़िताब करे चयो आहे त परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी, चीनी सफ़ीर वॾे वज़ीर मुराद अली शाह, वफ़ाक़ी वज़ीरनि भी शिरकत कई आहे। तक़रीब में ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त हाणे थरकोल पावर प्रोजेक्ट में बिजली जी पैदावार 2640 मेगावाट थी वेंदी। 100 सैकड़ो थरकोल सप्लाई कयो वञे त $बिलियन जी बचत थींदी। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त असीं चाहियूं था त थरपारकर में शहबाज़ स्पीड सां कमु थिए। असीं 1 साल में पाकिस्तान अंदरि ग्रीन इनकलाब आणे सघूं था। थर पाकिस्तान खे तब्दील करे छॾियो आहे। ही सभु वफ़ाक़ी हुकूमत जी सहकार सां थियो आहे। थरकोल ब्लॉक 2 मनसूबे जी तक़रीब में ख़िताब कंदे बिलावल भुट्टो चयो त पहिरियां थर बाबति ॿुधायो वेंदो हो त हिते गुरबत आहे। अॼु थर जूं औरतूं ट्रक हलाइण खां वठी इंजीनियरिंग जे शोबे ताईं कमु कनि थियूं। कंहिंखे अंदाज़ो न हो त असीं थर जी रेगिस्तान मां फैसलाबाद खे बिजली पहुचाईंदासीं। और मुतासिरनि खे घर तयारु करे ॾियणु वज़ीर आज़म ऐं असांजी ज़िम्मेवारी आहे। थर को बुरा भला इतना कहा गया थर के कोयले को कि जी इसकी ये तो आग लग जाएगी, बाहर निकलेगा तो जल जाएगा, इसकी क्लैरिफिक वैल्यू नहीं है, ये पावर जनरेशन के लिए नहीं हो सकता। अप्रैल 10, 2019 थर से पहली बार बिजली नेशनल ग्रिड में गई और वो बिजली ये बता दूं कि सीधी फैसलाबाद गई यहाँ से और पंजाब को, पाकिस्तान को रोशन कर रही है। थर की सक्सेस जो है वो थर के लोगों की वजह से है। ये जमीन थर के लोगों की थी, उन्होंने हमारे हवाले की और इस वजह से ये कोयला निकल सका यहाँ। और हमने अब्तुल इम्कान कोशिश की है कि उनका पूरा ख्याल रखा जाए। रुक जाती बट लॉ ऑफ द लैंड इज फाइनल। प्रोविंसेस के शेयर्स को आप इस तरीके से नहीं काट सकते। वॾे वज़ीर मुराद अली शाह सिंध खे तवानाई जो बास्केटबॉल करार ॾींदे चयो आहे त थर जी ज़मीन थर वासियुनि जी आहे। उन्हनि जी महिरबानी सां ही मनसूबो हली रहियो आहे। हितां पैदा थींदड़ बिजली पंजाब समेत समूरे पाकिस्तान खे रोशन करे रही आहे। थरकोल मनसूबे जी इफ़्तिताही तक़रीब में ख़िताब कंदे वॾे वज़ीर चयो त सिंध वटि पाकिस्तान जी तवानाई मसइलनि जो हल मौजूदु आहे। सिंध 70 सैकड़ो गैस पैदा करे थी। थर जो कोयलो समूरे मुल्क जी तवानाई ज़रूरतुनि खे पूरो करे सघे थो। 2030 ताईं थर जे कोयले सां मुल्की मईशत में इज़ाफ़ो थींदो। 1996 खां 2002 ताईं हिन मनसूबे ते कमु शुरू थिए हा त पाकिस्तान जी सूरतहाल तब्दील हुजे हा। तो यहाँ के लोग सर, थर के लोग बहुत गरीब लोग हैं सर। बहुत ज़्यादा गुर्बत है इधर, बहुत ज़्यादा ज़रूरत है डेवलपमेंट की जो हम कर रहे हैं, सिंध गवर्नमेंट कर रही है, लेकिन उसमें आपकी मदद चाहिए होगी सर। हम सर ये चाहते हैं और लोग भी एक्सपेक्ट करते हैं कि आप हिदायत दें एनटीडीसी को, पीपीआईबी को कि सर यहाँ थर के लोगों को जो लाइफ टाइम कंज्यूमर्स हैं उनके 300 यूनिट तक उनको फ्री बिजली इनसे फराहम करवाएं सर आप। ये मतलब एक बहुत बड़ा कदम होगा और यहाँ के लोगों के लिए सर एक खुशखबरी भी होगी। तवानाई वारे वज़ीर इम्तियाज़ शेख थर वासियुनि खे मुफ़्त बिजली फराहम करण जी अपील करे छॾी। थर जा माण्हू गरीब आहिनि। इस्लाम कोट जे लाइफ लाइन सार्फिन खे 300 यूनिट्स ताईं बिजलीअ जी मुफ़्त फिराहमी कई पई वञे। थरकोल फेज़ 2 जी इफ़्तिताही तक़रीब में ख़िताब कंदे इम्तियाज़ शेख चयो त वज़ीर आज़म खे दरख़्वास्त आहे त थर वासियुनि खे बिजलीअ जी मुफ़्त फिराहमी यकीनी बणाई वञे। मक़ामी माण्हुनि खे गॾु खणी न हलंदासीं त बदगुमानी पैदा थींदी ऐं मनसूबा कामयाब न वेंदा।
हुकूमत नंढी चूंड में मकानी चूंडूं 3 महीननि लाइ मुलतवी करण जी दरख़्वास्त करे छॾी। इलेक्शन कमीशन पारां वधीक मुशावरत लाइ सिंध, पंजाब ऐं केपी जा चीफ सेक्रेटरी सुभाणे तलब। कमीशन 3 सूबनि जे आईजीज़ खे बि सुभाणे तलब करे वरितो। इलेक्शन कमीशन दिफ़ा ऐं घरू सेक्रेटरीज़ जे तोड़े डीजीएमओस खे बि सॾाए वरितो। सुभाणे 2 वॻे थियल इजलास में अहम फ़ैसिलो कयो वेंदो। रावलपिंडी जी एंटी करप्शन कोर्ट जे हुकुम बाद एंटी करप्शन जी टीम वफ़ाक़ी घरू वज़ीर राना सोनाला जी गिरफ़्तारी लाइ सेक्रेटरीट थाणे पहुची वई। पुलिस हवाले करण बाद बिना गिरफ़्तारी वापस रवानी। फ्रॉड केस में एंटी करप्शन कोर्ट हिक भेरो ॿीहर घरू वज़ीर राना सोनाला खे गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम ॾिनो। अमलदारनि तौहीनी अदालत जी कार्रवाई जी इस्तदा कंदे चयो त घरू वज़ीर न अदालत में पेश थिए थो, नई गिरफ़्तारी ॾेई रहियो आहे। संदसि ख़िलाफ़ तौहीनी अदालत जी कार्रवाई करे खेसि इश्तिहारी करार ॾिनो वञे। अदालत रिमार्क्स ॾिना त फ़िलहाल गिरफ़्तारी वारंट जारी थिया आहिनि। तकड़ में इश्तिहारी कीअं करार ॾियूं, ॿीहर इस्लामाबाद वञो ऐं राना सोनाला खे गिरफ़्तार करे पेश कयो। सुद समाज जे वज़ीर शर्जील इनाम में चयो आहे त सिंध हुकूमत पारां बोर्ड मुतासिरनि लाइ इमदादी सरगर्मियूं जारी आहिनि। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 28,675 ख़ानदाननि खे राशन फ़राहम कयो वियो। जारी कयल बयान में शर्जील इनाम में चयो त बदीन में 6,200 ख़ानदाननि में राशन बैग्स ॾिना विया। गुज़िरियल 24 कलाकनि में मुतासिरनि में वधीक 1,800 खेमा, 5 हैवी पंप्स ऐं ॿियो सामान विरायो वियो। वधीक 71,130 मुतासिर रिलीफ कैंपनि मां पंहिंजनि घरनि ॾांहुं वञी चुका आहिनि। सिंध हाईकोर्ट जो सखर ऐं नवाबशाह डिवीज़न में क़ाइम टेंट सिटी में मुतासिरनि खे ज़रूरी सहूलियतूं फ़राहम न करण ते कावड़ जो इज़हार। अदालत बरसात मुतासिरनि वारी गॾियल दरख़्वास्तुनि ते लिखत में फ़ैसिलो जारी कंदे आपाशी खाते खां पाणी जी कुदरती लंघन ऐं ढोरनि बाबति सर्वे रिपोर्ट तलब करे वरिती। मुतासिरनि खे सहूलियतूं फ़राहम करे रिपोर्ट पेश करण जो हुकुम। जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत रिमार्क्स में चयो त रिकॉर्ड मूजिबि टेंट सिटी क़ाइमु कई वयूं आहिनि पर सहूलियतूं फ़राहम न आहिनि। टेंट सिटी में सिहत, खाइण पीअण ऐं साफ़ पाणी जी सहूलियत नाहे। गंबर तालुके में पहिरें ॾींहं खां टेंट सिटी में मेडिकल स्टाफ मुक़ररु नाहे थियो। अदालत पीडी स्कार्प जे ख़ाली पोस्ट ते कावड़ जो इज़हार कंदे मुक़ररी जो हुकुम ॾेई छॾियो। कराची जे इलाइक़े डिफेंस फेज 7 में ऑनलाइन फूड डिलीवरी जी दुकान अंदरि सिलेंडर फाटण सबबि ज़ोरदार धमाको, 7 ॼणा ज़ख़्मी। धमाके सबबि मोटरसाइकिल ऐं ॿियनि केतिरनि ई गाॾियुनि खे नुक़सान पहुतो। ज़ख़्मियुनि मां 2 जी हालत ॻणिती चुकी। सिंध हाईकोर्ट उमिर बाब जे घर भातियुनि जी क़त्ल केस में 15 ॾींहनि अंदरि जवाबदारनि जी ते फर्द जुर्म लागू करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत MP बुरहान चांडू जी ज़मानत पकी करे छॾी। सरदार चांडू ज़मानत जी मंज़ूरीअ ख़िलाफ़ फरियादी जी दरख़्वास्त रद्द। अदालत जवाबदार अली गौहर चांडू जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द कंदे चयो त 5 साल थी विया आहिनि, केस उते जो उते रहियल आहे। सरदार चांडू केस जो ट्रायल ख़िलाफ़ हाईकोर्ट में दाख़िल दरख़्वास्त वापसि वठे। जवाबदार केतिरा बि ताक़तवर छो न हुजनि, अॼु अदालत आॾो आहिनि। पाकिस्तान लाइ हिकु ॿियो वॾो एज़ाज़ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ माहौलियाती मसइलनि जे हल लाइ आलमी तनज़ीम जो नाइब सदर मुक़ररु। 195 मुल्कनि ते ॿधल तनज़ीम जे सदारत मिस्र वटि आहे। मिस्र जे सदर अब्दुल फताह अल सीसी पारां वज़ीर आज़म खे CPO 27 जी गॾियल इजलास सदारत जी दावत ॾेई छॾी।
डॉलर जी भेट में रुपए जो कदर तेजीअ सां बहितर थियण लॻो। इंटरबैंक में डॉलर वधीक ₹1.98 सस्तो 218 रुपयनि जो थी वियो। इस्लामाबाद हाई कोर्ट मना थियल फंडिंग केस में FIA के गिरफ़्तारियुनि खां रोकण वारी PTI जी इस्तदारात करे छॾी। वफ़ाक़ी जांच इदारे खे कानून मूजिब कार्रवाई जारी रखण जी हिदायत। वकील दलील ॾींदे चयो त ही साॻियो केस आहिनि। अॻ में बैंकिंग सर्कल इंक्वायरी करे रही हुई, हाणे FIA जांच शुरू कई आहे। अदालत दरख़्वास्त के फंडिंग केस बाबति अॻुवाट ॿुधणी हेठि केसनि सां गॾाइण जो हुकुम ॾींदे ॿुधणी 19 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी। कराची जे इलाइक़े नाज़माबाद में पुलिस ऐं ॾोहारनि विच में फायरिंग दौरान मारिजी वियल 9 महीननि जी ॿाड़ी जो क़त्ल केस दाख़िल। तैमूरिया थाणे ते सरकार जी फरियाद ते क़त्ल जी कोशिश ऐं ॿियनि कलमनि तहत केस दाख़िल कयो वियो। FIR मूजिब पुलिस एहलकार गश्त ते मौजूद हुआ। शहरनि जी इतलाह ते फौरन खे रोकण जो इशारो कयो त उन्हनि जी फायरिंग करे ॾिनी, जंहिं दौरान रक्शे में सवार 9 महीननि जी ॿाड़ी मारिजी वई ऐं संदसि अमड़ ज़ख़्मी थी पई। फायरिंग में हिकु फौरू बि ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे संदसि साथी खणी फरार थी विया। सिंध जे बोर्ड मुतासिर इलाइक़नि में बीमारियुनि ते ज़ाब्तो न आयो। वधीक 4 ॼणा फोत। खैरपुर जे ॻोठ भाणो फुलपुटर में 5 वरनि जो ॿारड़ो मलेरिया विखे सिविल अस्पताल में फोत। खानपुर महर जे रोड रस्तनि ते वेठल ॻोठ घंवर मलकवासी बोर्ड मुतासिर कुटुंब जे 3 वरनि जी न्याणी गैस्टो विखे दम ॾिनो। फरीदाबाद जे शाहनवाज़ कॉलोनी वासण 12 वरनि जी नजमा खासकेली मलेरिया विखे हयाती विञाए वेठी। फरीदाबाद वेझो ई ॻोठ वॾो बेतल वासण औरत उमरा चांडियो मलेरिया विखे दम ॾिनो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे बोर्ड मुतासिरनि जो पाणी निकाल न करण ऐं वाहर न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा। शहदाद कोट तालुके जे 5 यूनियन काउंसिल्स जे बोर्ड मुतासिरनि जो वाहर न थियण ख़िलाफ़ प्रेस क्लब वारो एहतजाजी मुज़ाहिरो। नसीराबाद जे UC डेरा जे बोर्ड मुतासिरनि जो राशन ऐं टेंट न मिलण ख़िलाफ़ एहतजाज। सिजावल जुड़न जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जा बोर्ड मुतासिर बि वाहर न थियण ख़िलाफ़ रोडनि ते अची विया। रेवेन्यू ऑफिस आरो औरतुनि समेत एहतजाज। डंडो जान मोहम्मद वेझो सिमन नाले खे लॻियल घारे जो पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ रहवासियुनि जो 9 कोड रोड ते धरणो। नवाबशाह में भी रहवासियुनि जो बरसाती पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ डिप्टी कमिश्नर ऑफिस आॾो एहतजाज। सिंध हाई कोर्ट बिजली जे बिल्स में म्यूनिसिपल टैक्स जी उगाड़ी ख़िलाफ़ स्टे ऑर्डर में ईंदड़ ॿुधणी ताईं वाद करे छॾी। अदालत सीनियर कानूनदान सलाहदीन फैसल सिद्दीकी ऐं उमर सुमरो खे अदालती माविन मुक़रर करे छॾियो। एडमिनिस्ट्रेटर कराची मुर्तज़ा वहाब अदालत खे ॿुधायो त सेक्शन 100 में ॿुधायो वियो त 3 धुर ज़रिए टैक्स उगाड़ी सघिजे थी या न। दरख़्वास्तुनि में कानून साज़ी खे चैलेंज नाहे कयो वियो। कंहिं इलेक्ट्रिक ज़रिए टैक्स जी उगाड़ी शफ़ाफ़ कमु आहे। 7.5 लख माण्हू टैक्स ॾींदा, जंहिंजे ज़रिए 6.5 करोड़ रुपया जमा थींदा। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में IB ऐं NTS पास उम्मीदवारनि जा ऑफर अड़ल न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरणा। सांगड़, कासियमंद, कंबर, शहदाद कोट, मातली, कोट गुलामवंद, टंडवादम ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे नारेबाज़ी। उम्मीदवारनि जो चवणु आहे त 2013 में ॾिनल टेस्ट में 60 खां वधीक मार्कूं खणण बावजूदु ऑफर न ॾिना विया, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे।